डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र के हुक्म से मटियारी हालाए सैदाबाद समेत ज़िले के मुख्तलिफ़ हंधनि ते हद दख़लनि ख़िलाफ़ मुहिम जारी है। इंतजामिया पारां शहरनि में दुकाननि अॻियां गैर ज़रूरी तौर स्टॉलनि, रिक्शा ऐं लोडर गाॾियुनि खे पार्क करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कदम खणण जी वार्निंग पिणु जारी कई वई आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी म्यूनिसिपल ऐं टाउन इंतजामिया के नालनि जी खातरी, गटरनि ऐं घिटियुनि जी सफ़ाइनि जा हुकम पिणु जारी कया आहिनि। डीसी सेक्रेटरीट मटियारी में मुख़्तलिफ़ खातनि के ऑफिसरनि सां थियल अलॻि-अलॻि इजलास में डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र समूरनि इदारनि ख़ास तौर ते पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग, बिल्डिंग्स, लोकल गवर्नमेंट समेत समूरनि खातनि के सर्विस डिलीवरी के बेहतर बणाए अवाम के वध खां वध सहूलतूं फ़राहम करण जा हुकुम जारी कया आहिनि। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 मंजूर लगारी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सैयद जुनैद अहमद शाह, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदिल अहमद सोहो, असिस्टेंट इंजीनियरिंग बिल्डिंग कामरान खैबर, असिस्टेंट इंजीनियर पब्लिक हेल्थ वहीद अरबाब ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।